पाकिस्तान स्टॉक मार्केट में लागी तो 3 हफ़्तनि ताईं कारोबार में तेज़ीअ जो रिकॉर्ड क़ाइमु। गुज़िरियल हफ़्ते 100 इंडेक्स में 2,350 पॉइंट्स जी वाधि थी। कारोबारी हफ़्ते जी पुॼाणी 100 इंडेक्स 1,34,299 ते थी। कारोबारी हफ़्ते में इंडेक्स 2,605 पॉइंट्स जे बैंड में रहियो। 100 इंडेक्स जे हफ़्तावार घटितरीन सतह 1,32,326 पॉइंट्स ऐं बुलंदतरीन सतह 1,34,931 पॉइंट्स रिकॉर्ड। बाज़ार में एक हफ़्ते दौरान 4 अरब 73 करोड़ शेयर्स जा सौदा थिया। शेयर्स बाज़ार जी हफ़्तावार कारोबार जी मालियत 194 अरब रुपया रही। मार्केट कैपिटलाइज़ेशन 377 अरब रुपया वधी 16,288 अरब रुपया थी वई। बलोचिस्तान के ज़ोपार इलाइक़े डबसराई डकाई में 9 मुसाफ़िरनि जे क़त्ल वारे वाक़े जो केस दाख़िल। सरकार जी फ़रियाद ते CDD ज़ोप ने 8 सुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। FIR में क़त्ल ऐं दहशतगर्दी तोड़ एक्ट जा कलम शामिल। लकी मरवत में पुलिस की वक्त सिर कार्रवाई थाने ते फितनाल ख्वारिश हमले की कोशिश नाकाम बणाई छॾी। पुलिस मौसूब कबीला थाने वेझो दहशतगर्दनि जी चुरपुर ॾिसंदे पुलिस फायरिंग शुरू कई त जवाबदार फरार थी पिया। हमले में पुलिस नफ़री मुकम्मल महफ़ूज़ रही। सुप्रीम जुडिशियल कमीशन जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास की सदारत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याहिया आफरीदी कंदो। इजलास में जजनि जी कारकर्दगी ऐं शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। कादिरपुर भरिसां में चोरनि जो फेरो खणंदड़ 2 ॼणा हथियारबंदनि जी फारिग में मारिजी विया। एक ज़ख़्मी ॻोठ सां ई ॾिनो घोट में 10 खां मथे हथियारबंदनि मां जे पाड़े मां 20 खां मथे मेहूं काए विया। कचो बिडी जे कचे वारे इलाइक़े में फेरा खणंदड़ भागेन ऐं ॾोहारियुनि जे विच में फायरिंग जी ॾे वठि थी। हथियारबंदनि जी फारिग में भागियो अब्दुल हमीद घोटो ऐं पहिरीं राणो भुट्टो क़त्ल थी पिया। हनीफ़ भुट्टो ज़ख़्मी पुलिस मौसूब पाकीपात वारी दरिया पार करे फरार थी विया आहिनि। मिठियाणी भरिसां पसंद जे परिणीता शुरू थियल तकरार में हमले में ज़ख़्मी थियल नौजवान फौत। क़त्ल थियलनि जो अंग वधी 2 थी पियो। ॻोठ पलियो खान मस्तोई में सियाल बिरादरी जे हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल प्यारोली मस्तोई नवाब शाह में दम ॾिनो। नौजवान जे फौत थियण जो इतलाउ मिलण ते ॻोठ पलियो मस्तोई में शफ़ी मोहम्मद सियाल में धुरियूं मोर्चाबंद थी वयूं। छिकतार ते कुछ ॾींहं अॻु सियाल बिरादरी जी नारी ऐं मस्तोई बिरादरी जे नौजवान जे पसंद जे परिणीता शुरू थियल तकरार में हमले में सफ़दर मस्तोई क़त्ल ऐं प्यारली मस्तोई ज़ख़्मी थी पियो हो। गज़ा में इसराइली फ़ौज जे हमले में वधीक 45 फ़लस्तीनी शहीदनि में 11 इमदादी मरकज़ भी शामिल। रफ़ा में इमदादी मरकज़ ते यहूदी फ़ौज जे हमले में 10 फ़लस्तीनियुनि शहादत माणी। 16 ज़ख़्मी। इसराइली फ़ौज पारां फ़लस्तीनी इस्लामिक जिहाद ग्रुप जे कमांडर फज़ल अबुल अता खे शहीद करण जी दावा। गज़ा में शहीदनि जो मजमूई अंग 57,000 थी वियो। 1,37,656 ज़ख़्मी थी चुका। ट्रंप इंतज़ामिया पढ़ी खाते जे 1400 मुलाज़िमनि खे नौकरी मां फारिग करे छॾियो। अमेरिकी पढ़ी खाते 1,107 सिविल सर्विस वर्कर्स ऐं 246 फॉरेन सर्विस ऑफिसरनि खे ख़त लिखी आगाह करे छॾियो। ख़त में वज़ाहत कई वई आहे त अमेरिकी पढ़ी वज़ीर मार्को रूबियो जे हुकुम ते खेनि मुलाज़िमत तां बरतरफ़ कयो वियो आहे। इंसानी हक़नि, जमहूरियत ऐं पनाहगीरनि बाबति ऑफिसूं बंदि करे मामला इलाक़ाई ब्यूरो संभाले कया पिया वञनि।
ऐं सिंध जे अक्सर ज़िलनि में मौसम गरम घुट ऐं ॿुसड़ रहण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिब इस्लामाबाद ऐं बरपासे आसमान झुड़ालो रहण समेत बरसात जो इम्कान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे अक्सर इलाइक़नि में मौसम गरम रहंदी। दीर, चित्राल, सपात, कोहिस्तान, बालाकण, शांतला, पटकेराम में बरसात पइजी सघे थी। सियालकोट, नारूपाल, साहिबाल, बाहवलपुर, बाहवल नगर ऐं डीजी खान में बरसात जी अॻ थी। बलोचिस्तान जे अक्सर ज़िलनि में मौसम गरम रहण जो इम्कान आहे।